उन सां गॾोगॾु जेको हिते मुशावरत करण जो टाइम मिलियो या सभु गॾु वेठा आहियूं त असां इहो चाहियूं था त इलेक्शन थियणु घुरिजे। जेकी फ़ैसिला जरगाई या जेकी साईं रफ़ीक फ़ैसिला कया, जिन फ़ैसिलनि सां उहे मुतफ़िक़ थिया, उन्हनि बि पंहिंजा माण्हू ॾिना इंडस्ट्री खे ऐं असां बि पंहिंजा माण्हू ॾिना ऐं हाणे उनजो नोटिफिकेशन बि निकिरी चुको आहे। इन जे करे उन ई जेको इंडस्ट्री डिपार्टमेंट आहे असांजी या मर्कज़ जी नाअहली आहे जो वक़्त ते चूंडूं कराए न सघियो, उनजो हीउ नतीजो आहे जो असां इंडस्ट्री में वञी इलेक्शन जे दर खड़कायोसीं। हाणे जॾहिं उहे सभु फ़ैसिला थी चुका आहिनि त इंडस्ट्री खे ई पंहिंजो रोल अदा करणु घुरिजे ऐं सभिनी उस्तादनि खे गॾु विहारे ऐं इलेक्शन जो जेको शेड्यूल जारी थींदो उनखे हलफ़ खणाइण जे लाइ जेको डेट ॾिनी वई आहे उन ते सभिनी उस्तादनि खे उते शिरकत करणु घुरिजे ऐं जेको माना कसम खणाए ऐं इलेक्शन जे तरफ़ वञणु घुरिजे। उस्तादनि जा जेके मसइला आहिनि उन्हनि ते जेको आहे सो मर्कज़ खे कोई दर्द कोन्हे, काई तकलीफ़ कोन्हे। उस्ताद प्राइमरी जो हींअर तमामु ॾुखे मरहले मां गुज़री रहियो आहे ऐं हब ऐं क्लस्टर जी पॉलिसी जेका आहे इहा असांखे नामंज़ूर आहे। असीं चऊं था त हिन ते नज़रसानी करे जेकी बि प्राइमरी उस्ताद B.Ed पास आहिनि उन्हनि खे सतरूं ॾेई ऐं उन्हनि खे जेको आहे सो हब ऐं क्लस्टर में मुक़ररु कयो वञे।